तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। तंहिंखां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। प्रबंध कमेटी माता सिंह भवानी देवी मंदिर पारां नए साल जे आमद ते माता सिंह भवानी मंदिर ते प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें कमेटी जे मेंबरनि सदर अमरदीप, डॉक्टर पी.डी. खेलाई, सरपरस्त आला विक्योमल गाबूमल, नायब सदर जयराम दास आजिज, जनरल सेक्रेटरी गुरमुख दास, जॉइंट सेक्रेटरी तुलसीदास गुंडाणी, घनश्याम दास, हरेश कुमार बड्डी, दिलीप कुमार अमरलाल पारां नए साल जे आमद लाइ माता रानी जे दर आरती ऐं अरदास कई वई त ईंदड़ साल पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान, सिंध धरती ऐं पाकिस्तान जे अवाम लाइ ख़ुशहालीअ जो साल हुजे। ईंदड़ साल माता रानी सभिनी जूं झोलियूं ख़ुशियुनि सां भरे। उन मौके ते डॉक्टर हरेश दीप खेलाणी, डॉक्टर श्याम कुमार, गोपाल दास कंदाणी ऐं हिंदू बिरादरीअ जे मौज़ शख़्सियत वॾे अंग में शिरकत कई। उन खां पोइ 12 बजे नए साल जो केक कटियो वियो ऐं आतिशबाज़ी बि कई वई ऐं आयल सभिनी यात्रियुनि खे भंडारो बि किरायो वियो।